अस्सलाम वालेकुम नाज़रीन HR JDO न्यूज़ में आया वज़ीर नड़ असां मौजूद आहियूं हाजी साद लानोड़े ॻोठ में जिते ॾेखारींदासीं त बकरियुनि जो हिकिड़ो बहितरीनु नस्ल मौजूदु आहे वधीक हीअ बकरी नस्ल कहिड़ो आहे असां वटि असां सां गॾु मौजूदु आहे हबीबुल्ला ओनर उन्हनि खां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। अदा हीअ बकरियुनि जो नस्ल कहिड़ो आहे? अदा हीअ गुलाबी बकरियूं आहिनि। हीअ नस्ल किथां आहे? सिंध जो आहे या पंजाब जो आहे ॿिए कंहिं इलाइक़े जा? खेरपुर साइड जा या हलानी साइड जो आहे। असां त हीअ वरितियूं टंडवाला आहिनि। घणा साल थिया तव्हांखे शौक़ु कंदा? मूंखे तक़रीबन 3-4 साल थिया। अच्छा पहिरीं मुंहिंजो कोन हो, पहिरीं त असां वटि ॿियूं बकरियूं हूंदियूं आम जेके हूंदियूं हुन खां पोइ गुलाबी वठी आयासीं। इन में असां कुझु बकरियूं वधायूं आहिनि, कुझु नयूं वरितियूं, थेलो वठी आया आहियूं नंढो या हीअ बकरी आहे या वरिती कुझु पंहिंजी बकरी जो। बकरी जा भैया घणा नस्ल आहिनि? बकरियुनि जा त कई नस्ल आहिनि, गुलाबी आहिनि, कामोरियूं आहिनि, पटेलियूं आहिनि, बटियूं आहिनि। तव्हां शौक़ु हिन छा कयो गुलाबी बकरी? इहे असां वियासीं टंडोला यार, उते असां वरितियूं आम त बकरियूं पहिरीं मूंखे त ख़बर कान्हे त गुलाबी कहिड़ी थींदियूं आहिनि, उते वञी असां ॾिठियूं पोइ असां वठी आयासीं। उन खां पोइ जेको असांखे ख़बर पई गुलाबी आहिनि। पोइ वरी हेॾा जीअं पंहिंजो हलानी आहे खेरपुर उन साइड ते जाम आहिनि दौड़ में। क़ीमत घणी आहे बकरी? क़ीमत हाणे असां छेलो हीअ बकरी असां वरिती आहे, हीअ तक़रीबन 5 लख जी आहे। 5 लख रुपया। किथां खां वठी आहे? काथे मां इन मां नस्ल असीं वधाईंदासीं, इन मां छेलो थी वेंदो या कुझु। खीर घणो हूंदो आहे? खीर तक़रीबन किलो हूंदो आहे, तक़रीबन हिकु टाइम ते किलो। ॿियो हीउ छेलो असां वरितो, हीउ तक़रीबन 4-5 महीननि जो त असां लख में वरितो। 1 लख रुपयो 4-5 महीने? हींअर तक़रीबन 12 महीननि जो माना बिना दोस्तो हाणे बकरियूं लाइ। हिन नंढिड़ो तव्हांजो? हा मुंहिंजो नंढिड़ो आहे। अच्छा हिन खे बकरियुनि जो शौक़ु आहे? हा हीअ बि सुबुह ईंदो आहे, जॾहिं स्कूल वेंदो आहे ठीकु आहे, जंहिं न त वरी गॾिजी ईंदो आहे। हिन खे पढ़ायो था तव्हां? अच्छा भला जेकर हीअ बकरियुनि जो शौक़ु करणु चाहे त पोइ भले पोइ हाणे सुबुह ईंदो आहे, हिनखे ॿारनि खे खणंदो आहे अची। अच्छा माना हिन जी दिलचस्पी आहे पंहिंजे वाल साहब नंढड़नि ॿारनि जी हिन देखभाल लाइ घणा माण्हू रखियल आहिनि तव्हां? देखभाल जे लाइ 2 ॼणा हमरा रखियल आहिनि। हा 2 मज़दूर आहिनि जेके हिनखे तारी ॾींदा। अच्छा हींअर सर्दी आहे सियारो पाए पंहिंजे बचा लाइ तव्हां छा कंदा आहियो? बचा जे लाइ राति जो तारी ॾींदा आहियूं या अंदरि धूम कंदा आहियूं। ऐं पाण सुबुह ईंदो आहे हिनखे सुई लॻंदियूं आहिनि जेको वैक्सीन वग़ैरह। असां इहो चवंदासीं पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे त असांखे हिन जे लाइ पैकेज ॾियनि, असांखे जेको आहे वैक्सीन वग़ैरह कान थी मिले। असां या सरकारी सतह ते जेकर बकरियुनि जी नुमाइश लॻाई वञे, नुमाइश लॻाइजी वञे त असांजे लाइ कुझु सहूलियत हुजे या के डॉक्टर वग़ैरह हुजनि जेके हिनखे वैक्सीन टाइम ते थिए, उन जे लाइ असां सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश अपील कंदासीं। शौक़ीन जेके आहिनि बकरियुनि जा उन कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? असां शौक़ीननि खे या दोस्तनि यारनि खे इहो मैसेज ॾींदासीं त कारोबार बि आहे, शौक़ु जो शौक़ु बि आहे। ऐं हीअ माना बकरियूं जेको आहिनि भले पालीनि, हिन मां फ़ाइदो आहे, शौक़ु जो शौक़ु बि आहे, कारोबार बि आहे।